मतलब तो यह मुसीबत जल्दी टरण वारी ना है। नादर खान मूं इन मुसीबतुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ तव्हां जे लाइ बंदोबस्तु करे छॾियो आहे। तव्हांखे कुझु ॾींहं रूपोश रहणो पवंदो, इन करे मूं जॻह जो बंदोबस्तु बि करे छॾियो आहे। मां इन वॾेरे सालार जी मस्ती न मारिया त मां सचल जो पुट ई न। सुल्तान पुट, बेवस लाचार ऐं ग़रीब माण्हू जी त इज़त ई कान्हे। महरू तूं पटको पाइण जी कोशिश न कर। मञुमि त तूं असांजी वॾी भेण आहीं, पर बाबे जे मुंहुं बि पुट हुजण जी कोशिश न कर। ख़बरदार जो ॿीहर कंहिं गैर मर्द खे घर में घुरायो अथई। बाबा हाणे छॾ फ़ैसिले खे। अहिड़ी जेकॾहिं ॻाल्हि थी त मलूक खे 2 रुपया ॾेई मामलो रफ़ा दफ़ा करे छॾींदासीं। यादि रखजांइ सालार, मां तोसां 1 टके जी बि रिआयत न कंदोमांइ। तुंहिंजो शक ग़लति साबित थियो। असीं चरियासीं जो तुंहिंजी ॻाल्हियुनि में अची वियासीं ऐं पंहिंजी रत ते शक कयोसीं। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।